मौजी औरत गैर मर्द सा गन सुतल हुजे उथी भी न सका। मजबूर गैरतमंद लाचार मर्द के बजू अचो पंती करे जपा मुंह अखियों बंद कयो पुट वन वली तो बिस मुझी गैरत जो तमाशो। पर साईं वॾो जॾहिं बि आयो न घर मूंखे ईअं लॻंदो हो या नशे में हुजे ऐं घर अचण खां पोइ साईं वॾे खे अजीबो गरीब पाछा नज़र ईंदा हुआ। उनखे ईअं महसूसु थींदो हो मूंसां घर में को मिलण आयो हुजे। वॾो साईं मूंखे चवंदो त सावल तो साम्हूं जेको मूंखे पाण खे उघाड़ो करणो पियो सो करे चुकुसि। या वजह मालिक साईं मुझे मदद कर मुझा मालिक साईं। नुहाड़े गफलत जे कुंड में फांसी वियो है जो बाहर निकलण जी मूंखे का वाट ही नज़र न थी। मुझा मालिक साईं मुझी मदद कर। सोटर सावल के का बकवास करे वियो आहे। छा इहा ॻाल्हि सच आहे? ऐं जेकॾहिं इहा ॻाल्हि सच बि आहे त पोइ चाकर खान अञा ताईं चुप छो आहे? सट चाकर खान चुप इन जे करे आहे त चाकर खान मूंखे ऐं हसीना बेगम खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसणु चाहे। जेॾी महिल असां ॿिन्हिनि खे अखियुनि सां ॾिठईं उन खां बाद में उहो असांखे पकड़ींदी। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।